हिन हफ़्ते प्यारी साध संगत जी श्रवण कयो ऐं सभु दोहरायो। वड भागी जपिया प्रभु सोई, वड भागी जपिया प्रभु सोई, जपिया प्रभु सोई। नानक नाम रते सुख होई, नानक नाम रते सुख होई। नानक नाम रते सुख होई। नानक नाम रते सुख होई। तो जेके भी साध संगत में ईंदा आहिनि, संतनि जी शरण में पवंदा आहिनि, उहे ऐं जेके वरी संतनि जे वचननि खे अमल कंदा आहिनि, यानी शरणागत थींदा आहिनि, चवनि था उहे एॾा वॾभागी आहिनि, एॾा वॾभागी। वॾभागी जपिया प्रभु सोई। भॻवान जी भक्ति बि उहो ई करे सघंदो आहे जेको पूर्ण रूप सां शरण थी वियो आहे। शरणागति या हिते गुरबाणीअ में आहे, इनखे ई गीता में भगवान चयो आहे अनन्याश्रित चिंतयतो। अनन्य यानी पूरी तरह सां प्रपन्नाय। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। यानी पंहिंजो कुझु बल हलाए ई न, जेको मुंहिंजो मालिक कंदो, जेको बि कंदो, जंहिं बि स्थिति में मूंखे रखंदो, उहो सभु मुंहिंजे लाइ ॾाढो बढ़िया आहे, ॾाढो सुंदर आहे, बेस्ट आहे मुंहिंजे लाइ। बसि इहो ज्ञान सम्झ में अची वञे त प्यारी साध संगत जी उन खां वॾभागी ॿियो कोई कोन्हे। उहो ई सचो शरणागत आहे। वॾभागी जपिया प्रभु सोई, नानक नाम रते सुख होई। 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 जेके प्रभु संतन सां गॾु वेही करे ऐं भगवान जी भक्ति था कनि, उन्हनि खे पतो पवंदो आहे कि सचो संसार में पिया ॻोल्हियूं, सचो आनंद जेको असां पंहिंजे परिवार में पिया ॻोल्हियूं, सचो आनंद जेको असां धन में माया में पिया ॻोल्हियूं, उहो सचो आनंद भगवान जी भक्तिअ में आहे। चओ राम राम। उहो ई सुख जेको आहे, उहो आनंद जेको आहे, उहो मन खे जेका ख़ुशी आहे, उहा पतो तॾहिं थो पए जंहिं महिल इहा असां उन ते अमल थी वियासीं, शरणागत वठी छॾीसीं। ध्यानु ॾिजो, केवल सत्संग ॿुधण ई शरणागति कोन्हे। जीअं हे स्कूल आहे हिकिड़ो, स्कूल में कोई बालक वेंदो आहे, पढ़ंदो आहे, बिल्कुलु होशियार बि हूंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। हे सत्संग स्कूल आहे। उन खां पोइ वरी छा कंदो आहे उहो बालक, घर में बि वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। घर में बि वेंदो आहे ऐं घर में बि उहो दोहराईंदो आहे, वरी होमवर्क कंदो आहे। तीअं सत्संग जेको आहे इहो आहे प्यारी साध संगत जी उहो स्कूल, ऐं वञी करे घर में बि उहो अमल करिणो आहे, वीचार करिणो आहे कि जेका असां बाणी ॿुधीसीं, स्कूल में हितां ॿुधंदा आहिनि ऐं दिमाग़ में विहारींदा आहिनि, ऐं बाणी सत्संग जेको आहे उहो हितां ॿुधंदा आहियूं ऐं हृदय में विहारींदा आहियूं, मतिलबु अमल कबी आहे। चओ राम। स्कूल में ॿुधंदा आहिनि ऐं उनखे दिमाग़ सां सोचे वीचारे करे पोइ उन ते होमवर्क कंदा आहिनि। तीअं ई सत्संग में असांखे बाणी ॿुधी करे, सत्संग संतनि जा वचन ॿुधी करे अमल करिणो आहे। अमल करिणो आहे उनखे शास्त्रनि में, गीता में था चवनि, एकाकी चित्तात्मा। पंहिंजे अंदर खे ॾिस, पराए ॾोहनि खे न ॾिस, पंहिंजे ॾोहनि खे त पहिरों ॾिस। हा, ॿिए जी भक्तीअ ते ईर्ष्या न कर, पंहिंजी भक्तीअ खे वधाए। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। परे शरण आन सब त्याग, अंतर प्रगास अन दिन लाग। पहिरों त शरण वठ, पोइ अंतर प्रगास। धीरे 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 अभ्यास सां, जीअं पिछले बार तव्हां ॿुधो हुयो वचन कि अंतर प्रगास थी वियो, ज्ञान अची वियो कि सूरदास खे ज्ञान इहो अची वियो
कि अरे ये अखियूं भगवान जेके ॾिनियूं ए 2-3 ॾींहंनि में बि मां संसार में भगवान खे भुलिजी उन संसार खे ॾिठो त चओ राम त तंहिंखां इहे अखियूं बि हली वञनि न सचो आनंद त मूंखे भक्तीअ में ई मिलियो हुयो त शरीर जी अपंगता कोई वॾी ॻाल्हि न आहे या शरीर में कोई गुण दोष हुजे उहा वॾी ॻाल्हि कोन्हे पर मन सुंदर हुजे चओ राम राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। आर्थिक स्थिति बदहाल हुजे बुख प्यास कहिड़ी बि परिस्थिति हुजे पर मन अगरि ॾाढो संतुष्ट आहे मन उन नाम में रंगियल पियो आहे त पोइ उहो चाहे केतिरो बि दरिद्र सुदामा बि हुजे पर उहो बि प्यारी साध संगत जी एतिरी शक्ति रखंदो आहे प्रेम में कि भगवान खां पंहिंजा चरण तो धोवारे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अरे प्रेम भगवान जी जेका शरणागति यानी कि भगवान ॾाढो मां सां बिल्कुलु अंग संग आहे अंग संग। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ऐं अंग संग बि कीअं प्यारी साध संगत जी जी छॾे छॾींदो आहे पंहिंजे पाण खे त उहे भक्त त भगवान खे एतिरा वणंदा आहिनि उहे ई वॾभागी जपिया प्रभु सो ऐं उहे ई वॾभागियुनि जे भगवान नौकर थियण बि चाहींदो आहे कि नौकरी बि अगरि कयां अहिड़े मां प्यारे जी अहिड़े शिष्य जी अहिड़े भक्त जी मां चाहे अगरि नौकरी भी कयां तो मुंहिंजे लाइ कुछ वॾी ॻाल्हि कोन्हे। मैं संतों के पीछे जाऊं जहां जहां संत सिधारें संत चरण रज अंग लगाऊं। जी असां साबुण हणंदा आहियूं इत्र हणंदा आहियूं त भगवान चवनि था कि मां त संतनि जे चरणनि जी धूल खे सेंट समझी करे पंहिंजे शरीर ते हणंदो आहियां। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तीअं ई आहे प्यारी साध संगत जी मन खे बसि सम्झाइणो आहे कि पंहिंजे पाण खे हर हाल में भगवान ॾे छॾे छॾ। जीअं हिकिड़े अस्पताल में रोगी हूंदो आहे त रोगी डॉक्टर खे जीअं बि उनखे जंहिं बि प्रकार सां ट्रीटमेंट करे न अस्पताल में त रोगी कॾहिं उनजो विरोध न कंदो आहे न ई उनजे घर वारा ई विरोध कंदा आहिनि। चओ राम। उनखे मुंहं में विझेसि थो या कुझु सुयूं थो हणेसि छा थो करे कीअं थो करे छोकी उन डॉक्टर खे पंहिंजी चिंता हूंदी आहे कि न हिन मूंखे पंहिंजे पाण खे मुंहिंजे हवाले करे छॾियो आहे हाणे हिन जी जान बचाइण मुंहिंजे। तीअं ई भगवान बि आहिनि अगरि जेको शरीर ही त मुंहिंजी शरण आहे हिन जो त ॿियो कोई संसार में सहारो ई कोन्हे परे शरण त न बसि हे मुंहिंजो आहे ऐं मां इन जी योगक्षेमम वहाम्यम। चओ जय श्री कृष्ण। अनन्याश्रित चिंतयतो मां ये जना पर्युपासते। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिन्ना सास गिरास न विसरे 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 हरि नामा मन मंत हरि नामा मन मंत सुच्चे से ही नानका सुच्चे से ही नानका सुच्चे से ही नानका सुच्चे से ही नानका पूरन सोई संत पूरन सोई संत जेको हर परिस्थिति में हर परिस्थितीअ में बिल्कुलु भगवान जा शुक्र थो करे उनखां क्षण भर भी भगवान जो नाम भगवान जी इहो अमृतमयी छवि इहा नथी विसरजे। सत्संगी मायने में उहो ई संत आहे। संत कॾहिं बि वेशभूषा ते न थींदो अथव। चओ राम। राम विहारे छॾियऊं दिलि में इहा ॻाल्हि कॾहिं बि कोई यानी हे कोई पीला पटका पातल या कोई बढ़िया गेरू वस्त्र पाए करे तव्हांजे साम्हूं आयो साधु आहे न
आहे भले न मना उनखे बि, पर हिकिड़ो साधारण से जूता ॻंढण वारो हिकिड़ो रविदास उन जेतिरो पहुतल कोई ॿियो कोई संत न थी सघंदो। हिकिड़ो धोबीअ जे रंग हुन में कपिड़नि में रंग हणण वारो कोई नामदेव सॼो ॾींहुं अगरि विठल 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 जी धुनी थो लॻाए, उन जहिड़ो संत कोई महान कोई कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। जय श्री उहो संत उन जहिड़ो कोई कोन्हे जेको पाण त वेही करे दुनिया में वेठो आहे ऐं वञी करे जंहिंजी नौकिरी था कनि भॻवान वञी करे ऐं राजा जी वञी करे तेल मालिश था कनि, उनखे जोर था ॾियनि। चओ जय श्री कृष्ण। त उहो नाई सैनो नाई उहो महान संत आहे। उन कहिड़ा कपिड़ा गेरू लटा पातल आहिनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। त जेके नाम जे रंग में नाम रते सुख होई। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। चओ राम। राम। असांजा बलराम भैया ॾाढी सुंदर हिकु उन वाक़िया ॿुधायो कि भक्त सुदामा जेॾी महिल पंहिंजी पत्नीअ जे चवण ते वेंदा आहिनि भॻवान श्री कृष्ण सां द्वारिकाधीश सां मिलण, त द्वारिकाधीश उन्हनि खे परतो ई नालो ॿुधी करे, तव्हांखे कथा ख़बर आहे, उन्हनि खे नालो ॿुधी करे भॻवान डुकंदा डुकंदा अची करे भॻवान सुदामा खे गले लॻायो, अची करे पंहिंजे सिंघासन ते। न त कोई बि ईंदो आहे महिमान त पाण उते ई वेहंदा आहिनि ऐं महिमान खे साम्हूं कुर्सी ॾींदा आहिनि, पर भॻवान पंहिंजे सिंघासन तां लही करे भॻवान उन्हनि खे छॾ सिंघासन हरजी आए। चओ जय श्री कृष्ण। जय श्री पंहिंजे सिंघासन ते विहारियो, यहाँ तक कि उन ब्रह्मदेव ब्राह्मणनि उनजी भले मुंहिंजो मित्र आहे, मां द्वारिकाधीश आहियां, उहो ग़रीब आहे, पर उन ब्राह्मणनि जी उन्हनि जो विप्र धेनु सुरसंत आहे, त उन विप्र लाइ त मित्र जे लाइ त आया आहिनि, त मित्र जा उन्हनि जा चरण धोता अथनि। चओ जय श्री कृष्ण। जय श्री चओ राम। राम। पोइ भॻवान कृष्ण पुछनि था, भाई भाभी मुंहिंजे लाइ कुझु ॾिनो अथई या छा? हा, हे पोटली ॾिनी अथई। ऐं बलराम भैया ॿुधाइनि पिया, उहो सलोक त मूंखे यादि कोन्हे, चवनि था करके भाई तुंहिंजे लाइ तुंहिंजी भाभी यानी सुदामा जी पत्नी हिकिड़ो मैसेज ॾिनो अथई। अच्छा, कहिड़ो मैसेज ॾिनो अथई? भॻवान था चवनि त भॻवान खे सुदामा चयो, ईअं मूंखे यादि कोन्हे। चवनि हा, इहो ख़बर आहे, चईंसि हे कृष्ण तुंहिंजी ॾाढी कृपा आहे, ॾाढी कृपा आहे, सॼे परिवार जे मथां। असां ईअं कान्हे कि सिर्फ़ु तोखे सुदामा तुंहिंजो मित्र ई यादि कंदो आहे, मां उन्हनि जी पत्नी मां बि ॾाढी यादि कंदी आहियां, असांजा ॿार असां बि सभु तोखे यादि कंदा आहियूं। प्रभु तुंहिंजी ॾाढी कृपा आहे, ॾाढी कृपा आहे। ईअं कोन्हे कि सिर्फ़ु एकादशीअ में ई असां भक्ति योग जागरण कंदा आहियूं। अरे प्रभु, असांजी ऐं असांजे घर जी एकादशी ॿ टे ॾींहं हलंदी आहे। चओ राम। राम। यानी असां तोखे एॾो यादि कंदा आहियूं, ॿ टे ॾींहं असां एकादशी रखंदा आहियूं। सम्झो मतिलबु? यानी ॿ टे ॾींहं असां बुखिया रहंदा आहियूं। ॾिसो तरीक़े सां उन पंहिंजी स्थिति बि ॿुधाए छॾी ऐं प्रभुअ जो शुक्रानो बि करे छॾियो। त भॻवान श्री कृष्ण इहो ॿुधंदे रोई पिया। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। ऐं भॻवान कृष्ण उहा पोटली खाई करे भॻवान टे लोक जा सुख भॻवान सुदामा खे ॾियनि था। ऐं सुदामा खे चवनि था, प्यारा ओ मित्र, भाभीअ खे वञी करे इहे वचन चइजां कि अॼु खां पोइ तुंहिंजी एकादशी पूरी थी वई, हाणे द्वादशी, हाणे रोज़ तुंहिंजे घर सुख साधन संपन्नता रहंदी। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बड़भागी जपया प्रभु सोई, बड़भागी जपया प्रभु सोई, नानक नाम रते सुख होई, नानक नाम रते सुख होई। इहो आहे प्रभु कृपा कंदा आहिनि उन जे मथां जेको सभु कुझु
भॻवान जे मथां छॾे छॾींदो आहे, चवंदो आहे अरे हाणे हिन त सभु मुंहिंजे मथां छॾे छॾियो आहे, त हिन जी त ज़िमेदारी मुंहिंजे मथां आहे। चओ राम। राम। इन करे भॻवान हिकिड़ा बड़ई थी करे वञी करे नामे जी झोपड़ी बि ठाहींदा आहिनि, हिकिड़ा रांदा थी करे वञी करे ऐं कबीर जा भंडारा बि हलाईंदा आहिनि। ऐं इहो ई करे भॻवान कंहिं महिल राजा जी वञी करे चरण चापी था कनि, मालिश था करे अचनि, कंहिं महिल कीअं कंहिंजी नौकिरी था कनि, कंहिं महिल धन्य भगत जे खेतीअ में वञी करे मज़दूरनि वांगुरु कमु था कनि। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। चओ राम। राम। चओ वाहिगुरु। वाहिगुरु। श्री कृष्ण गो